वेलकम एक नासी नवा के आगाह कंदा हलूं। बाराचड़ी में सिम नाले क्रॉस करे नौजवान किरी बुढ़ी फोत थी वियो आहे। अवां के आगाह कयूं पिया ॻोठ बाराचड़ी जो रहवासी 18 वरियन जो सुभान हाजाणू पुट जीअंद हाजाणू सिम नाले में बुढ़ी फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। बाराचड़ी जे इलाक़े सिम नाले में क्रॉस कंदे नौजवान किरी बुढ़ी फोत थी वियो आहे। संदसि लाश हथ न आयो आहे। ॻोठ बाराचड़ी जो रहवासी 18 वरियन जो सुभान हाजाणू पुट जीअंद हाजाणू सिम नाले में बुढ़ी फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया झोल जे ॻोठ बाराचड़ी में सिम नाले क्रॉस कंदे नौजवान किरी बुढ़ी फोत थी वियो आहे। जी नाज़रीन के आगाह कयूं पिया संदसि लाश हथ आयो आहे। ॻोठ बाराचड़ी जो रहवासी 18 वरियन जो सुभान हाजाणू पुट जीअंद हाजाणू सिम नाले में बुढ़ी फोत थी वियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया बाराचड़ी में सिम नाले क्रॉस कंदे नौजवान किरी बुढ़ी फोत थी वियो आहे। संदसि लाश हथ आयो आहे। ॻोठ बाराचड़ी जो रहवासी 18 वरियन जो सुभान हाजाणू पुट जीअंद हाजाणू सिम नाले में बुढ़ी फोत थी वियो आहे। ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। बाराचड़ी में सिम नाले क्रॉस कंदे नौजवान किरी बुढ़ी फोत थी वियो आहे। ॻोठ बाराचड़ी जो रहवासी 18 वरियन जो सुभान हाजाणू पुट जीअंद हाजाणू सिम नाले में बुढ़ी फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। बाराचड़ी में सिम नालो क्रॉस कंदे नौजवान किरी बुढ़ी फोत थी वियो आहे। ॻोठ बाराचड़ी जो रहवासी 18 वरियन जो सुभान हाजाणू पुट जीअंद हाजाणू सिम नाले में बुढ़ी फोत थी वियो आहे। ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। झोल जो ॻोठ बाराचड़ी में सिम नालो क्रॉस कंदे नौजवान किरी बुढ़ी फोत थी वियो आहे।